ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बख्शापुर वेझो डोमकी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें पीरसन क़तल थी वियो। ॻोठ लुत्फ़ अली डोमकी में पुराणो तकरार हिकु भेरो ॿीहर कर खंयो आहे। डोमकी बिरादरीअ जी बटाणी ऐं फुलवाणी धुरियुनि में फायरिंग कई वई। अब्दुल नबी मारिजी वियो आहे। पुलिस ख़ौफ़ सबबि वाक़े वारे हंधि कोन पहुती। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बख्शापुर वेझो डोमकी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान पीरसन क़तल थी वियो आहे। ॻोठ लुत्फ़ अली डोमकी में पुराणो तकरार ॿीहर कर खंयो आहे। डोमकी बिरादरीअ जी बडाणी ऐं फलवाणी धुरियुनि में फायरिंग थी आहे। अब्दुल नबी फायरिंग में मारिजी वियो। पुलिस ख़ौफ़ सबबि वाक़े वारे हंधि कोन पहुती आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बख्शापुर वेझो डोमकी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान पीरसन क़तल थी वियो आहे। ॻोठ लुत्फ़ अली डोमकी में पुराणे तकरार हिकु भेरो ॿीहर कर खंयो आहे। डोमकी बिरादरी जे बडाणी फुलवाणी धुरियुनि में फायरिंग कई वई। अब्दुल नबी फायरिंग दौरान मारिजी वियो आहे। पुलिस ख़ौफ़ सबबि वाक़े वारे हंधि कोन पहुती आहे।